मुझे घरों छा वेंदो तूं पाण खे तबाह कंदे। हाँ बाबा हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, मुंहिंजे घरों कुझु बि न वेंदो। तूं पाण खे ठाहींदे, चार माण्हू तुंहिंजे लाइ इंतज़ारु कंदा, चार माण्हुनि जी दिलनि ते राज बि कंदे। ऐं बाक़ी तूं पाण खे विञाईंदे त जेके हिनमहिल तोसां गॾु आहिनि सो इहे बि एसि ताणी गॾु अथई। इहे जेके लटा पातल अथई न इहे थोरा फाटल नज़र आहे, उन्हनि खे आहे न त वरी मुंहुं फेरे बि न ॾिसंदे। अलाए केतिरा माई जा लाल माइरुनि जा बच्चा वीचारा, को हीरोनी थी आहे त को आइस या मवाली थी आहे, को चरसी थी आहे, के भंगोली थी आहे, इहे मैखा न संभाले वेठा। इहे शायदि थी न सघियो लख लानत गोॾनि ते ॾिननि। अरे बाबा मुंहिंजो चवणु वठो, इन नशाइनि जी ज़िंदगी खां ख़ुदा जो कसम पंहिंजी गैरत पंहिंजे ज़मीर खे चाढ़ियो। ज़िंदगी वॾी प्यारी आहे, दुनिया अल्लाह जी ख़ल्क़ियल वॾी प्यारी आहे, रुगो उनखे सही तरीक़े सां सम्झ। तुंहिंजी उमेदियूं अगरि साम्हूं वारनि में हूंदी न त इहा ज़िंदगी, इहा दुनिया तोखे ॾाढी ख़राबु लॻंदी। इहे उमेदियूं साम्हूं वारनि मां कढ मुंहिंजा बाबा, कढ कढ। उमेद रख त हिकु अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम में रख। रब ॾींदो आहे, रब वटि थोरी देरि आहे। छो इंसानु जॾहिं पंहिंजे गुनाहनि जा रस्ता क़दम हलाईंदो आहे न त उहे क़दम जल्दी तुंहिंजा पहुची वेंदा आहिनि, पर रब ॾे वापसी जा जेके क़दम हूंदा आहिनि न उहा हिकु हिकु क़दम थोरो तकलीफ़ ॾींदो आहे। पर जॾहिं हिन रब राज़ी थी विए, अॻियां पोयां सभु इहे थक ग़म परेशानियूं ख़तमु करे छॾींदा। बसि रुगो हिकिड़ो अल्लाह, जेको अल्लाह अल्लाह रबी ला उशरिकु बिशैइ आहे, रब सां कोई बि शरीक कोन्हे को, उहो हर शइ खां पाक आहे, ला शरीक आहे। न रब खे निंड अचे, न निंड कई अथई, न कंहिंजो पैदावार आहे, न कंहिंखां ॼाव आहे, न कंहिंजी औलाद आहे। हू अकेलो आहे, रब्बुल अर्शिल अज़ीम। कुल हुव अल्लाहु अहद, ख़ुदा जो कसम रब अकेलो आहे। रब सां त मोहबत करे ॾिस तूं, छॾे ॾे इहा दुनिया धोखो आहे। जे दुनिया ठाही के ठाही अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम। दुनिया ठाहे यकीन करे न उन वक़्त में मिटी खे लिपोड़े छॾी त धोखो आहे। हा दुनिया ठाहिण वारे जॾहिं धोखो करार ॾिनो आहे त तूं उन दुनिया ते एॾो यकीन छो थो करे। अड़े अबा आख़िरत जो सोच, जंहिंमें तोखे मौत बि न मिलंदो। अल्लाह जो कसम। अरे ॿुध, जन्नत वॾी प्यारी आहे, जन्नत 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 में बि पुट हैसियत खपे, औकात खपे। हैसियत कहिड़ी आहे? नमाज़ जी पाबंदी। औकात कहिड़ी आहे? क़ुरान जी तिलावत। ख़ुदा जो कसम हमदर्दी कर ग़रीबनि सां, पंहिंजनि सां, पराबनि सां, पाड़ेसिरियुनि सां। हिकु न हिकु ॾींहुं ईंदो जो इन्हनि जी दिलनि ते राज कंदे। अरे तूं मरी बि वेंदे तूं इन्हनि जी अल्लाह जो कसम दिलनि ते ज़िंदा हूंदे, ज़िंदा सिर्फ़ु तुंहिंजे इन कमनि जे सदिके।